रानीपुर रिपोर्टर सैयद जवाद शाह। रानीपुर लॻ ॻोठ गौस बख्श ख़ान जो रहवासी जोड़े गंबट अदालत सगोरी में प्यार जो परणो करे छॾियो। मिट माइट भाई रजान जा वेरी थी विया। टिन कपड़नि में निकिरी पंहिंजे ई मिट सां शरीयत मोहम्मदी मूजिबि शादी कई। हाणे मूंखे मुंहिंजे मुड़ुस उन जे मिटनि मथां कूड़ा केस करे परेशान पिया कनि। वसवारा ऑफिसर तहफ़ुज़ मुहैया कनि। दीदार हुसैन ऐं मिसमात गुलज़ार। रिपोर्ट मूजिबि रानीपुर लॻ ॻोठ गौस बख्श ख़ान जे रहवासी दीदार हुसैन ऐं संदसि ज़ाल गुलज़ार जोड़े हिकु महीनो अॻु गंबट अदालत सगोरी में शरीयत मोहम्मदी मूजिबि प्यार जो परणो करे छॾियो आहे। जंहिंखां बाद मिसमात गुलज़ार ऐं संदसि मुड़ुस दीदार हुसैन जी जान खे ख़तरो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार दीदार हुसैन संदसि ज़ाल मिसमात गुलज़ार सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 6 महीना अॻु मूंखे पंहिंजे मुड़ुस ज़ाहिद हुसैन तलाक ॾेई घर मां धिका ॾेई कढी छॾियो हुयो। जंहिंखां बाद मां बाबा जे घर रहंदी हुयसि जिते बि तशदुद कयो वेंदो हो। जॾहिं त महसूसु कयमि त सभु मूंखे मारणु चाहिनि था। बार बार पंहिंजे वालिद भाइरनि खे मिट माइटनि खे चवंदी रहियसि त हू कंहिं वक़्तु बि मूंखे मुंहिंजे मासूम ॿार खे मारे सघे थो।